पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ मलीर जे क़ौमी ऐं सूबाई तकनि ते उम्मीदवार नामज़द करे छॾिया। मलीर जे 3 क़ौमी तकनि NA 229 ते कादिर बख्श कलमती, NA 230 ते हाजी मुज़फ़्फ़र शुजरा, NA 231 ते कैप्टन रिटायर्ड जमील अहमद खान खे नामज़द कयो वियो आहे। जॾहिं त 5 सूबाई तकनि PS 84 ते खुरम अब्बास भट्टी, PS 85 ते पीर हफ़ीज़ुल्लाह जान सरहदी, PS 86 मोहम्मद याकूब ख़ासकेली, PS 87 सैयद मेहरान शाह, PS 88 फेरोज़ खान के पार्टी पारा नामज़द कयो वियो आहे। जॾहिं त मलीर जे सूबाई तक PS 99 ते अलायंस जी हिमायत कई वई आहे। कादिर बख्श कलमती, मोहम्मद याकूब ख़ासकेली, पीर हफ़ीज़ुल्लाह जान सरहदी समेत ॿियनि उम्मीदवारनि खे मुस्लिम लीग नून पारां क़ौमी असेंबली तोड़े सूबाई असेंबली जे तकनि ते जनरल इलेक्शन में हिस्सो वठण लाइ टिकेटूं मिलण ते मुबारकबाद ॾियण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त मुस्लिम लीग हाउस ते जशन पिणु मल्हायो वियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।